नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो अॼु टीजो थी रहियो आहे ऐं शहीद के 8 ॾींहंनि खां वधीक जो अरसो गुज़री चुको आहे, पर अञा ताईं पुलिस तरफ़ां न त प्रॉपर तरीक़े सां का FIR रजिस्टर्ड थी सघी आहे, न का इंक्वायरी अमल में अची सघी आहे। JIT जूं ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, पर JIT जे तरफ़ां बि का बि हिन वक़्त ताईं जी जेका आहे उहा इन्वेस्टिगेशन साम्हूं न अची सघी आहे। मुख़्तलिफ़ सवाल उथी रहिया आहिनि शहीद नसरुल्लाह गडानी, जंहिं आम जेके माण्हुनि जा मसइला हुया उनखे सिटीज़न जर्नलिज़म जे ज़रिए उन्हनि आम माण्हुनि जे मसइलनि खे खणी करे स्टेटस को जूं जेके कुवतूं आहिनि, जिन में भोतार, सरदार, इवन जेके सहाफ़ती माफ़ियाज़ आहिनि उन्हनि खे बि हू चैलेंज कंदो रहियो, गवर्नमेंट खे चैलेंज कंदो रहियो ऐं उन पूरे सॼे सिस्टम जे ख़िलाफ़ जॾहिं हुन आवाज़ उथारणु शुरू कयो त इलाइक़े जे अंदरि आम कॉमन मैन जेके आहिनि उहे उन सां ॻंढिजणु शुरू थिया। ऐं पोइ असां ॾिठो त जॾहिं हुनजी शहादत थी त हुनजे जनाज़े निमाज़ में हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे उन जनाज़े निमाज़ में शरीक थिया। ऐं उन खां बाद में जॾहिं हुनजी केस जी इन्वेस्टिगेशन आई त उन केस जी इन्वेस्टिगेशन जे हवाले सां हर माण्हू, तंज़ीम ऐं उतां जा इन्फ्लुएंशियल जेके माण्हू हुया, हर कंहिंजी कोशिशि हुई त पंहिंजा मक़सद माणनि ऐं उन शहीद नसरुल्लाह गडानी जी लाश खे जेको आहे पंहिंजे पर्पज़, पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कयो वञे ऐं इएं जेके सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि उन्हनि ते बि आङुरियूं खजंदियूं रहियूं। अॼोके प्रोग्राम में पाण शहीद नसरुल्लाह गडानी जी शहादत जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि उनखे डिस्कस कंदासूं। सीनियर सहाफ़ी मंज़ूर शेख ऐं रियाज़ सोहेल जेको सीनियर सहाफ़ी आहे असांखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में, ॿिन्ही खे भलीकार चऊं था। शुरू कयूं था रियाज़ सोहेल खां। रियाज़, शहीद नसरुल्लाह गडानी जेको सिटीज़न जर्नलिज़म जे हवाले सां, हूं त हू हिकिड़ी अख़बार जो रिपोर्टर हुयो, पर जेके हू आम पब्लिक जा मसइला खणंदो हो, ईअं न हो त कंहिं हिकिड़े सरदार भोतार जी हंज में वेही कंहिं ॿिए सरदार जे ख़िलाफ़ उहो इस्तेमालु थींदो रहे हुजे। पर असां ॾिसूं था त समूरनि सरदारनि, भोतार, उतां जी जेका ब्यूरोक्रेसी आहे, जॾहिं बि को SP कंहिं सां नाजाइज़ी कंदो हो, डिप्टी कमिश्नर नाजाइज़ी कंदो हो, कमिश्नर नाजाइज़ी कंदो हो, बारदाणे जो मसइलो हुजे, को ॿियो मसइलो हुजे, लोकल बॉडीज़ जो, त बिना तफ़रीक़ जे हू उन्हनि जो मसइलो खणंदो हुयो ऐं पोइ अॻिते हली हुन पाण बि इन ख़दशे जो इज़हार कयो त अॻिते हली हू मारियो वेंदो। ऐं ईअं ई थियो, शहीद खे जेको आहे उहो उनजे मथां कातिलाणो हमिलो थियो ऐं उन खां बाद में उन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में का अहिड़ी अस्पताल न हुई। हुकूमत जेका आहे उहा दावा कंदी रही आहे त हुनजे सिहत जे जेको शोबे में हुननि मिसाली कमु कया आहिनि, पर डिस्ट्रिक्ट जेका मीरपुर माथल जी अस्पताल हुई सरकारी, उते उनखे तिबी इमदाद न मिली सघी ऐं मजबूरी तौर ते भर पासे पंजाब जे ज़िले रहीमियार ख़ान में उनखे रेफर कयो वियो ऐं उतां कराची पहुतो ऐं पोइ हुनजी शहादत थी। कीअं ॾिसो था शहीद नसरुल्लाह गडानी जी केस खे? शकील, महिरबानी। हिकिड़ी ॻाल्हि त जेका सम्झण ऐं सोचण जी आहे त आख़िर जेको मुतबादल मीडिया आहे या अल्टरनेट मीडिया आहे उहो पॉपुलर छो पियो थिए, जंहिंजो मीडियम सोशल मीडिया आहे, जेको यूट्यूब या जेको ट्विटर आहे या फेसबुक जे ज़रिए दोस्त जेका सहाफ़त कनि पिया। यकीनन जेको असांजो रिवायती मीडिया आहे हुन में ऐं अवाम में हिकिड़ा वॾा फ़ासिला अची विया आहिनि। उनजा रीज़न यकीनन हिकिड़ो त जेके नशियाती इदारा, मीडिया इदारा आहिनि उनजा मालिकान आहिनि, त ॿिया रियासती इदारा आहिनि, त क्या जेको सियासी निज़ाम आहे असांजो उहो आहे। हिन विच में हिकिड़ो वॾो हिकिड़ो गैप जेको पैदा थियो आहे, उनखे जेके इहे सोशल मीडिया ते जेके सहाफ़त कनि पिया उहो हुनखे भरिजण जी कोशिशि कनि पिया। इहो ई कारण आहे त उहे इशूज़ जेके रिवायती मीडिया में डिस्कस नथा थियनि उहे सोशल मीडिया ते वधीक पॉपुलर तरीक़े सां जेके आहिनि डिस्कस थियनि था। ऐं इहो ई कारण आहे त जेको यूट्यूब चैनल्स आहिनि उन्हनि जो तादादु वधीक आहे ऐं जेके उहे जेके मसइला ऐं उहे जेके इशूज़ ऐं उहे जेके सोचूं ख़्याल, आज़ादु ख़्याल ऐं गैर जानिबदार ख़्याल उहे असांखे सोशल मीडिया ते ॿुधण लाइ मिलनि था। यकीनन जॾहिं अहिड़ी सूरत हाल थींदी त हिकिड़ो उहे माण्हू, जीअं तव्हां स्टेटस को जो ॻाल्हि कई,
उहे जेके हिकिड़ा पंहिंजा कल्ट ठाहे चुका आहिनि, उहो ब्यूरोक्रेसी हुजे, उहो सियासतदान हुजे या रियासती इदारा हुजनि, उहो माण्हू पंहिंजा हिकिड़ा कल्ट ठाहे हुन में सहाफ़ियुनि खे बि पाण सां गॾु हम ख़्याल ठाहे छॾियो आहे। हुन खां ॿाहिरि निकिरी करे जॾहिं बि को जेको के मसइले खे खणे थो, ॻाल्हाए थो, त उहो हिकिड़ी वॾी दुश्मनी वठे थो ऐं नतीजे में न सिर्फ़ु जेको हुनजी पंहिंजी सहाफ़ती बिरादरी हुनजे ख़िलाफ़ थी बीह रहे, बल्कि जेके ॿिया इदारा ऐं जेके पार्टियूं सरदार भोतार उहे बि हुनजे ख़िलाफ़ थी था पवनि ऐं नतीजो इहो थो निकिरे जेको असांखे नसरुल्ला गडाणी जी सूरत में बि नज़र अचे थो ऐं गॾु ई कुझु ॾींहं अॻु में वज़ीरस्तान में बि अहिड़ी ई रीति ई हिकिड़े यूट्यूबर खे जेको आहे क़तल कयो वियो। त हिन सूरत हाल में इहा ॻाल्हि बि सम्झण जी आहे त जॾहिं जेका सियासी पार्टियूं, हुकूमतूं, सभई इदारा सोशल मीडिया जा जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते वधीक फोकस करे पई, पंहिंजा पैगाम ऐं पंहिंजो जेका नज़रिया आहिनि उते प्रचार करे पई, त इहो बि सम्झण जी ज़रूरत आहे त हुते जेको मुतबादिल जेको मीडिया में मुतबादिल सोच, मुतबादिल ख़्याल मौजूदु आहे, त हुनखे बि बर्दाश्त करण जी उहे सघ रखनि। हीअ जेको हिन क़िस्म जा जेके मिसाल आहिनि उहो तव्हां जेकॾहिं जान मोहम्मद मेहर जे क़तल खां पोइ जॾहिं आउं सखर वियो हुउसि हुते ऐं हिन खां पोइ ॿियनि ज़िलनि में वियो हुउसि, त हुते यकीनन इहो माइटनि खे इहो ख़ौफ़ आहे, माइट पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नौजवान पुटनि खे सहाफ़त खां परे रहण लाइ चवनि था ऐं जेके सहाफ़त कनि पिया उन्हनि खे एहतियात करण लाइ चवनि था। तो सिर्फ़ु इहो मसइलो सिर्फ़ु गडाणी ताईं या जान मोहम्मद मेहर ताईं महदूद न आहे, बल्कि इहो हिकिड़ो वॾो मैसेज आहे त जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो को ज़रूरत रखो था त असां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ठाहींदासीं। त यकीनन अहिड़ा मिसाल तारीख़ में ठहंदा रहिया आहिनि, पर जेके हक़ सच जी ॻाल्हि करण वारा आहिनि, जेके ज़रूरतमंदी सां अॼु बि ॻाल्हि कनि पिया, उहे उनखां मुड़नि नथा। पर हिन में जेको असांजी सिविल सोसाइटी आहे, जेके रियासती इदारा आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे त उहो हिनखे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खे यकीनी बणाइनि ऐं हिन सिलसिले में जेके सहाफ़ती जेके तंज़ीमूं आहिनि, जेके हिन वक़्तु ॾफेड़ जो शिकार आहिनि, इख़्तिलाफ़नि जो शिकार आहिनि ऐं उन्हनि जो जेको स्टाइल में जेको आहे सहाफ़ती सियासत अख़्तियार करे वरिती आहे, बजाए उहे सहाफ़ियुनि खे प्रोटेक्शन ॾियण जे उहे जेके पंहिंजी यारी बाची था कनि या हिकिड़ो सरदारी स्टाइल, हिकिड़ो वॾेरा स्टाइल अख़्तियार करे वरितो आहे, उन्हनि खे बि सम्झणु घुरिजे त सहाफ़त आहे त सहाफ़ी आहे, अदरवाइज़ अहिड़े क़िस्म जो निज़ाम त वरी अॻिते खां हली रहियो आहे। मंज़ूर शेख साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। मंज़ूर, अवां कीअं ॾिसो था शहीद नसरुल्ला गडाणी वारे केस खे ऐं उन खां बाद में असां ॾिठो त जनाज़े नमाज़ में वॾे अंग में उनजी शिरकत, पर जॾहिं असां FIR वारो मामिलो ॾिसूं था त उते उनजी वालदा पहुती त उन सां हिकु दर्जन खां बि घटि माण्हू उते हुया। मजमूई तौर ते इन सॼे वाक़े खे अवां कीअं था ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में त कुझु शयूं जेके आहिनि उहे डायरेक्ट सवाल जे जवाब ते अचण खां पहिरियों कुझु शयूं जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल में असांखे सम्झणु घुरिजनि। उहा इहा आहे त पहिरीं ॻाल्हि आहे त नसरुल्ला वारो जेको वाक़ियो आहे इंतिहाई बेरहमी सां हुते हमिलो थियो, क़तलु थियो आहे। इहो बेसिकली इहो वाक़ियो जेको आहे उहा जेका सिंध जे अंदरि ऐं मजबूरी तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेका हिकिड़ो सिलसिलो आहे, उन सिलसिले जी हिकु वधीक कड़ी आहे। हिकिड़ो फैक्टर इहो था ज़हन में रखो, इट्स नथिंग न्यू। अहिड़ा वाक़िया पहिरियों बि थिया आहिनि, जंहिंजो मां रिपीट नथो करणु चाहियां। रियाज़ जेको आहे उहो उनजे रेफरेंस में ॾिनो, जी ॻाल्हि बि कई। ॿी शइ तव्हां इहा ज़हन में रखो त सिंध जे अंदरि हीउ जेको सॼो सहाफ़ी लॾो आहे, उहो भली तव्हां हुन में सभई सहाफ़ी उन्हनि खे जेकॾहिं तव्हां डिवीज़न में न बि विझो त हिकिड़ा बोतारनि था या हिकिड़ा बोतारनि जे ख़िलाफ़ु पाण हिन बहस में नथा पऊं, पर जनरली जेको सहाफ़ियुनि जो लॾो आहे पाकिस्तान जे अंदरि, उहो सिंध ते जेकॾहिं पाण फोकस कयूं त सिंध जे अंदरि इहो लॾो सोसाइटी जे उन क्लास जो हिसो आहे जेको जनरली सिंध जे अंदरि वाइब्रेंट आहे। उन में मिडिल क्लास चओ, सिविल सोसाइटी चओ, जेको सॼो हिकिड़ो वाइब्रेंट लॾो आहे, उनजो हिसो आहे जेको आहे सहाफ़ी।
त हाणे ॾाढी ॻाल्हि आहे त उन में जेके माण्हू वधीक सेंसिटिव हुजनि था, जेके वधीक ॿुधा वञनि था, जेके वधीक पॉपुलर थियनि था, त उहा पॉपुलरिटी वारो पासो हिकिड़े पासे ॾिया। पर पाकिस्तान जे अंदरि जंहिं क़िस्म जी हिन वक़्तु सूरत हाल आहे, फ्रीडम ऑफ प्रेस जे हवाले सां या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे हवाले सां, त उहा पॉपुलरिटी बज़ाते ख़ुदि तमामु वॾा स्टेक पैदा करे थी पाकिस्तान में। यानी सहाफ़ियुनि जा जेके मुस्तक़िल हिक ॿिए जे पोयां जेके क़तल थिया आहिनि, जेके वाक़िया थिया आहिनि, उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। हिकिड़ो ॿियो वॾो पासो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे जेको ज़हन में रखण जी ज़रूरत आहे, जेको टियों पासो आहे ॾिसंदे, जेके बि असां बिल्कुलु नज़रअंदाज़ न कंदासीं। त हाणे सिंध जी सॼी हिन सूरतहाल में सिंध जे अंदरि हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो मंज़र त ठहियो आहे न, जिते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में काफ़ी तफ़सील सां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त सिंध जे अंदरि शायदि हिस्ट्री में पहिरियों दफ़ो इन टाइप जी क्वेश्चन पैदा थी आहे त हिकिड़ी पार्टी हेॾे अरसे खां सिंध जे अंदरि हुकूमत करे थी, ऐं उहा हुकूमत में छाजे करे आहे, उन जा जेके डायनामिक्स आहिनि, उन जा जेके फैक्टर्स आहिनि, उहे असांजे साम्हूं आहिनि। ऐं रियासत ऐं असां वटि हिकु वक़्तु हुकुमरान पार्टी जेकी आहे, उहे बेसिकली एॾो हिक ॿिए सां जेल थियल आहिनि त सिंध जे अंदरि इंटायरली हिकिड़ो डिफरेंट माहौल आहे त जेको पॉलिटिकल ग्राउंड ते जेका रेज़िस्टेंस कंहिं बि क़िस्म जी हुजणु घुरिजे जनरली, छाकाणि त रियासत जे तरफ़ां बि त घणियूं शयूं बाज़ीअ में थींदियूं रहियूं न, पर पॉलिटिकल पार्टियूं रियासत जे उन्हनि एक्शन्स ऐं उन्हनि शयुनि जे ॾाढो दीवार रहियूं आहिनि माज़ी में, ऐं मज़ामत कई अथऊं जेके शयूं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ प्रेस ऐं मजबूरी तौर ते आम माण्हू जो जेको आवाज़ु आहे, उन जे हवाले सां जेके राइट्स हुजनि था, उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं रियासत मूव कंदी आहे त पॉलिटिकल पार्टियूं, सिविल सोसाइटी में इहे सभई साथ ई उन में अची था वञनि, उहे सभई हूंदा आहिनि। हाणे सिंध जे अंदरि जेको आहे उहो एॾियूं शयूं हिक ॿिए सां मिक्स थी वियूं आहिनि त हिकिड़ो ख़ासि क़िस्म जी कंपनी ठही वई आहे। उन कंपनी में जेकॾहिं को बि माण्हू वारी ॻाल्हि आहे त पंहिंजी हिकिड़ी सर्टिन जेका लाइन जेका हिते ड्रॉ थियल आहे, जेका अनडिक्लेयर्ड आहे, पर जेके हर को माण्हू महसूसु करे थो त उन खां पोइ तव्हां हीअ शयूं ॾिसो था। ॿियो मामिलो इहो आहे त इन सॼी सोसाइटी में जिते इन क़िस्म जी हालत हुजे, कंपनी वारो माहौल हुजे, त पोइ वॾी एक्सपेक्ट तव्हां जेके सहाफ़ियुनि जे विच में या सहाफ़ियुनि जी तंज़ीमुनि जी था ॻाल्हि कयूं था, अॼु असां जेको आहे परेशान थियूं था, त पोइ हिन जो मतिलबु आहे त मतिलबु इहा सूरत छो न पैदा थींदी? इहा त थियणी आहे। जेकॾहिं सहाफ़ियुनि जूं तंज़ीमूं ऐं सहाफ़ी हिन सॼी सिचुएशन में अहिड़े नमूने सां डील कंदा, बिहेव कंदा, त मतिलबु इहा मुंहिंजे लाइ का नई ॻाल्हि कोन्हे, छाकाणि त तव्हां सोशल मीडिया कढी ॾिसो, तव्हांजे साम्हूं आहे त असांजा पढ़ियल लिखियल माण्हुनि जा जेके बि समूरा ग्रुप आहिनि, उहे हिक ॿिए सां कहिड़ी हालत था कनि। मतिलबु इहो हिकिड़ो मैनिफेस्टेशन आहे न, इंडिकेटर आहे जंहिंसां तव्हांखे ख़बर पए थी असां बीठा किथे आहियूं। बाक़ी इहो आहे त FIR वारो मामिलो आहे। FIR में इन्हनि केसनि में सदाई इहो थींदो आहे, FIR त इम्पोर्टेंट टूल आहे न, त कहिड़े केस खे कहिड़े पासे लाइ वठी वञिजे। तो आई डोंट फाइंड एनीथिंग त को FIR जे सिलसिले में बि का नई ॻाल्हि आहे। जेके बि सिंध जे अंदरि अहिड़ा पॉपुलर क़िस्म जा केस थिया आहिनि, क़तलुनि जा केस थिया आहिनि, ज़्यादतियुनि जा केस थिया आहिनि, उन्हनि सां रांदि थींदी FIR जे थ्रू आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। रियाज़, नसरुल्ला गडाणी वारो जो केस थियो आहे सिंध में, इन क़िस्म जा ॿिया बि जीअं मंज़ूर थियो त खोड़ सारा केस थिया आहिनि, हीउ पहिरियों केस न आहे। सिटीज़न जेका जर्नलिज़म आहे उनजो जेको रेफरेंस असां उहो बि डिस्कस कयो, पर नसरुल्ला गडाणी जे मामले में असां ॾिसूं था त हू जेको स्टेटस को जूं समूरियूं कुवतूं हुयूं, उन अकेले सिर हिकिड़े सोशल एक्टिविस्ट जी सूरत में, हिकिड़े जर्नलिस्ट जी सूरत में, हिकिड़े ईअं सम्झो पॉलिटिकल कारकुन जी सूरत में, उन सभिनी खे हू चैलेंज ॾींदो रहियो। ऐं उन खां बाद में जॾहिं उनजी शहादत थी त उन शहादत खां पोइ जेको उनजो लिविंग स्टैंडर्ड हो उनजो घर जे अंदरि, उहो घर बि उन में हिकु कमरो हुयो ऐं उहो पंहिंजे भाउ जे घर में रही रहियो हुयो। ऐं उन खां बाद में उनजे ॿारनि जी पोज़ीशन, उनजी वालदा जी स्टेटमेंट जेका आहे रिकॉर्ड ते आहे। ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा जेके केस थिया आहिनि, मर्डर असां ॾिसूं था त उहे मर्डर पोइ सहाफ़ियुनि जा हुजनि कनि ॿियनि जा, त उन्हनि जे पोयां
करोड़नि रुपयनि जा असेट्स जेके आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि। ऐं वरी सवाल जॾहिं सहाफ़ती तंज़ीमुनि जे अंदरि अचे थो त सहाफ़ती तंज़ीमुनि जे अंदरि जेका लीडरशिप आहे उहा लीडरशिप असां ॾिसूं था त कखपति मां करोड़ अरबपति थी वई आहे। सेम असां पॉलिटिकल पार्टियुनि खे मां स्पेशली मिडिल क्लास जी पार्टियुनि जी ॻाल्हि कयां थो त उन मिडिल क्लास जी जेका लीडरशिप आहे उनजो माज़ी जेकॾहिं असां ॾिसूं था त 15-20 साल पहिरें उहा पोज़ीशन उन्हनि जी छा हुई ऐं अॼु उन्हनि जी पोज़ीशन छा आहे त असांखे हिकिड़ो फ़र्क़ु जेको आहे उहो साम्हूं नज़र अचे थो पियो। नसरुल्लाह गडाणी वारे केस जे अंदरि उहो डिफरेंट हिकिड़े क़िस्म जो केस आहे ऐं उनजो जॾहिं इज़हार थियो उनजी शहादत में त वॾे अंग में, पर हिते सुवाल इहो आहे त इन क़िस्म जो जेको एक्टिविज़म आहे उहो 15 खां 20 ॾींहंनि ताईं हले थो, पोइ केस कंप्रोमाइज़ थिए थो ऐं उन खां बाद में वरी साॻियो जमूद वारी सूरताल थिए थी पई, वरी अहिड़ो को ॿियो केस थिए थो पियो ऐं वरी उनमें सेम उहो रिपीट थिए थो पियो। आख़िर सिंध जे अंदरि हीउ जेको वैक्यूम आहे लीडरशिप वारो उहो छो कोन थो उहो ख़ाल भरिजे ऐं हीअ सॼी जेको कावड़ आहे, क्रोध आहे, उहो कंहिं ऑर्गेनाइज़ेशनल स्पिरिट जे अंदरि छो कोन उहो मटेरियलाइज़ थी चुको आहे, थी सघियो आहे? जी शकील बिल्कुलु तव्हां सही चयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको नसरुल्लाह वारी जेका माशी सूरत हाल आहे त सिंध जी जेका सहाफ़ती हल्कनि में जेका अक्सरियत आहे उनजी साॻी सूरत हाल आहे जेका मफ़ाहिमती जेका सहाफ़त नथा कनि बल्कि मज़ाहिमती सहाफ़त था कनि ऐं नतीजे में उन्हनि खे माशी तंगी, सियासी तंगी, समाजी तंगी जो जेको मुंहुं ॾिसणो थो पवे। ऐं अहिड़ा कई नौजवान गुमनाम जेके अख़बारनि में बि तव्हांखे नज़र ईंदा, चैनल्स ते नज़र ईंदा, जेके पंहिंजे तौर ते ईमानदाराना तौर ते घटि पघार ते मुश्किलातुनि में बिना पघार जे इहो कमु कनि था ऐं यानी उहो हिकिड़ो कमिटेड आहिनि। बाक़ी हिकिड़ो आउं इहो नथो चवां त कोई सिंधी सहाफ़त जो या सिंध जे में कमु कंदड़ सहाफ़ियुनि जो को 50% बि हूंदो। मुंहिंजो ख़्यालु आहे इहो को 25-30% अहिड़ा सहाफ़ी आहिनि जंहिंजा करेक्टर दागदार आहे ऐं उन्हनि ते अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम आहिनि। ॿी ॻाल्हि त सिंध में 2-3 अहिड़ा मौक़ा आया आहिनि जंहिं समाज खे लोॾियो आहे। जोखे जो केस मलीर में थियो, सरदारी निज़ाम खे लोॾियो वियो। राणीपुर में फातिमा प्रोडो जो केस थियो, पीराणी गाज़ीन खे लोॾियो वियो। अहिड़ी रीति इहो ॿियो हिकिड़ो ई केस थियो आहे जंहिंमें वरी हिकिड़े सरदारी निज़ाम खे लोॾियो वियो आहे। इन खां अॻु में अजमल सावंत जो अहिड़ो केस थियो जंहिंमें हिनखे निज़ाम खे लोॾियो वियो। पर हिन में तव्हांखे नज़र ईंदो ख़ासि तौर ते जेका सिविल सोसाइटी आहे उहा हिन में मुतहरिक नज़र अचे थी। पॉलिटिकल पार्टीज़ उन्हनि इशूज़ खे ओन नथियूं कनि ऐं नतीजे में ज़ाहिर सिविल सोसाइटी हिकिड़े हद ताईं उनखे गॾु इशू खे गॾु खणे थी ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहो जेको आहे थधो थी थो वञे। ऐं हुन सां गॾु जेको असेंबली जे अंदरि मौजूदु आहिनि धुरियूं उहे यकीननि उहे सिंध मां अपोज़िशन जी हिकिड़ी कमज़ोर क़िस्म जूं जेके मेंबर आहिनि या जमातूं आहिनि जेके उते हुन इशू ते बि नथा ॻाल्हाइनि। इन करे इहो जेको इशू आहे उहो सिविल सोसाइटी सां गॾु उते थो वहे थो ऐं उते ई उहो दम ॾेई थो छॾे। त पाण वटि अहिड़ा कई मामला हलंदा जीअं जेको रोड़ी मां प्रिया कुमारी वारो केस जेको रोड़ी खां वठी सालेपट खां वठी करे UN जे इंसानी हक़नि जी कमेटी आॾो ताईं डिस्कस थी चुको आहे, मगर अॼु ताईं सिंध असेंबली में डिस्कस न आहे थियो, अॼु ताईं क़ौमी असेंबली में डिस्कस नथो थिए। अहिड़ी रीति कई उहे इशूज़ जेके इंटरनेशनल सतह ते वञी तंज़ीमनि इंसानी हक़नि जी कमीशननि इंसानी हक़नि जी तंज़ीमनि में वञी डिस्कस कनि था, पर असां वटि पॉलिटिकल पार्टीज़ जो एजेंडा नथा थियनि। मंज़ूर ही जेको लीडरशिप जो वैक्यूम आहे सिंध जे अंदरि जीअं रियाज़ मिसाल ॾिना त असां वटि नाज़िम जोखे जो केस उहो सरदारी निज़ाम खे उन्हनि हिकिड़ो चैलेंज जे सूरत में साम्हूं आयो। डॉक्टर अजमल सावंत जो केस के असां रेफरेंस तौरु ॻणाए सघूं था पिया। उन खां बाद में फातिमा प्रोडो जो केस आहे, नसरुल्लाह गडाणी जो केस आहे ऐं ईअं ॿिया खोड़ सारा केस आहिनि। ही एक्टिविज़म 10-15-20 ॾींहंनि ताईं हले थो पियो, पोइ वरी मामिलो कंप्रोमाइज़, पोइ हिकिड़ो ॿियो केस थिए थो पियो। पॉलिटिकल हिकिड़ो वर्कर जेको आहे ज़ाहिर आहे त उहो पंहिंजी कमिटमेंट सां एहतजाज बि कनि था पिया, पर हीउ जेको लीडरशिप वारो मामिलो आहे, लीडरशिप वारो असां ॾिसूं था पिया त उहा लीडरशिप जेका आहे उतां उहो उन में असांखे का कंटिन्यूसली नज़र नथी अचे। उहो ख़ुदि अॻिते हली
कंप्रोमाइज़ थी वञे थी। माड़ी जलबाणी जो केस जेको आहे एॾो वॾो केस हुयो, उहो अॻिते हली ख़ुदि जेका पॉलिटिकल लीडरशिप आहे उन राजूणो जरगे करे करे उहो सॼो मामिलो जेको आहे उहो कंप्रोमाइज़ करे छॾियो। सेम नाज़िम जोखे जो असां मिसाल ॾेई सघूं था, फातिमा वारे केस में अहिड़ियूं कोशिशूं थियनि थी पियूं त हीअ जेको सॼी कावड़ आहे, क्रोध आहे, उहो ऑर्गेनाइज़ेशनल स्ट्रक्चर में असांखे नज़र नथी अचे पई ऐं उहो ईअं ई केस लुड़ी वञनि था। भाई उनजो रीज़न इहो आहे त हिकु त इहा ॻाल्हि जीअं रियाज़ बि चए थो, पाण ॻाल्हि कईसीं त इहो हिकिड़ो वॾो सिलसिलो आहे ऐं पंहिंजो हर दफ़े हिकु सर्टन टाइम्स ताईं उन ते रद्दमल रिएक्शन अचे थो। उहो केरु थो करे? ॿुधारी ॻाल्हि आहे, तव्हांजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके मिडिल क्लासिस जा जेके क्लस्टर्स आहिनि सोसाइटी में उहे कनि था न, ठीकु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त इहा सॼी जेका चिड़, इहो जेका एक्टिविज़म, इहा जेका सिंध जे अंदरि जेकी सॼी सूरताल आहे उनखे बेसिकली कंटिन्यू रखण जे लाइ पॉलिटिकल फोर्सिस जी ज़रूरत हूंदी आहे न। माज़ीअ में डिघियूं पॉलिटिकल जदोजहदूं असांखे हलंदे नज़र आयूं आहिनि न। उहा केरु कंदी? उहा कंदी पॉलिटिकल पार्टी। पॉलिटिकल पार्टी जेकी आहे जंहिंमें सभई क्लासिस जो जमा थींदा आहिनि। पॉलिटिकल पार्टी सोसाइटीअ में सोसाइटी जो तमामु वॾो इम्पोर्टेंट इंस्टीट्यूशन आहे जेको डिविजन्स खे ख़तमु कंदो आहे, माण्हुनि जे पॉलिटिकल इख़्तिलाफ़नि खे किथे डिस्प्यूट्स खे रिकनसाइल कंदो आहे, माण्हुनि जे जेको आहे मुख़्तलिफ़ जेके सोसाइटी जा जेके सेक्शन्स आहिनि उन्हनि जा जेके राइट्स आहिनि, उन्हनि जा जेके सेंटिमेंट्स आहिनि, उन्हनि खे एड्रेस कंदो आहे। पॉलिटिकल पार्टी तमामु वॾी इम्पोर्टेंट ॻाल्हि हुजे थी। उहा पंहिंजनि सभिनी ख़राबियुनि जे बावजूदि जेकी आहे उनजी वॾी डायनामिज़म आहे जेका सोसाइटी जे लाइ ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। पर हाणे सिंध जे अंदरि का पॉलिटिकल पार्टी आहे कोन न, त जेको इहो पार्ट प्ले करे। पीपुल्स पार्टी खे तव्हां पॉलिटिकल पार्टी नथा चई सघो। कंहिं बि अकाउंट कंहिं बि नमूने सां हुन ते कंहिंसां बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। कॉम्प्रेसन जूं पार्टियूं, ॿियूं पार्टियूं जेके बि आहिनि सिंध जे अंदरि, उनमें का बि पॉलिटिकल पार्टी जेकी आहे उहा आहे कोन। हाणे पॉलिटिकल पार्टी कोन्हे त शकील सुमरो, रियाज़ सोहेल, अहिड़े नमूने सां हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो आवाज़ु इंडिपेंडेंटली जेके मुख़्तलिफ़ प्रोफेशनल्स आहिनि उहे केतिरे अर्से ताईं जारी रखी सघंदा। हफ़्तो, 10 ॾींहं, 15 ॾींहं, 20 ॾींहं, आस्ते आस्ते जारी ॻाल्हि आहे। हर को माण्हुनि खे ॿिया कमकार बि था आहिनि। जॾहिं त इहो सॼो वाइब्रेंट क्लास पॉलिटिकल प्रोसेस जो, पॉलिटिकल पार्टियुनि जो हिसो न आहे, छाकाणि त पॉलिटिकल पार्टियूं आहिनि ई कोन। इन करे शइ आहे डाई डाउन थी वञे। ऐं गॾारी वारे केस में बि ईअं ई थींदो, सारी ॻाल्हि आहे। छाकाणि सिंध जे अंदरि जीअं तव्हांखे पहिरीं बि चयो आहे, डोंट वांट टू रिपीट इट, तारीख़ी तौर ते पहिरीं दफ़ो हिन दफ़ो मतिलबु मॉडर्न सिंध जी तारीख़ में हीअ सूरत हाल त पहिरियों दफ़ो थी आहे। हाणे जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जा रियासत, पॉलिटिकल पार्टियूं, सिविल सोसाइटियूं, मिडिल क्लास, उन्हनि जा हिक ॿिए सां जेके बि तव्हांजा पेटा आहिनि उहे जेके तव्हां मिलाईंदो त सिचुएशन सिधी आहे त माण्हू मरंदा रहंदा, एहतिजाज थींदा ऐं उनखां पोइ हिकिड़े सर्टेन टाइम खां पोइ डाई डाउन थी वेंदा। ॿियो सोशल मीडिया वारी ॻाल्हि कई। सोशल मीडिया वारी ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हांजी मेन स्ट्रीम मीडिया जेकी आहे उहा जॾहिं हेॾे सारे पैमाने ते, वॾे पैमाने ते फेल थी आहे त पोइ उनजो ज़ारी ॻाल्हि आहे को न को वैक्यूम त आहे न। वैक्यूम सोशल मीडिया आहे जिते हर कंहिं माण्हू जी रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पोइ जॾहिं को माण्हू वधीक सेंसिटिव थिए थो त उनजो रद्दमल बि अचे थो। असांजी रियासत जेकी आहे उहा ॾाढी ॾुखी थी पई आहे। त तंहिंजे करे मां नथी सघां त दिस इज़ न्यू। इहो ईअं थींदो रहंदो ऐं हिकिड़े सर्टेन टाइम ताईं पोइ उहा शइ डाई डाउन थी। जी रियाज़, पॉलिटिकल पार्टी जो हुजणु ऐं ज़ाहिर आहे त पॉलिटिकल हिकिड़ो वैक्यूम आहे, उहो पॉलिटिकल पार्टी भरे सघे थी पई। अवां सम्झो था त हीअ जेका सिटीज़न जर्नलिज़म जो मिसाल आहे, इंडिविजुअल जेके आहिनि, माण्हू जेके आहिनि, उहो नसरुल्ला गॾाणी जी सूरत में या ॿियनि जी सूरत में या सिविल सोसाइटी जो हिकिड़ो महदूद पैमाने जो जेको आहे हिकिड़ो ग्रुप आहे उहो रिएक्ट करे थो पियो। अवां सम्झो था त सिंध जे अंदरि हीअ जेको पॉलिटिकल जमूद आहे, इन जमूदियत खे टोड़ण जे लाइ अॻिते हली का स्ट्रांग पॉलिटिकल पार्टी, हिकिड़ी स्ट्रांग तंज़ीम जे लाइ स्पेस ठही सघे थो, या अवां सम्झो था त फ़िलहालु इहो सिलसिलो ईअं ई रहंदो जीअं मंज़ूर जो चवणु आहे त हीउ केस नसरुल्ला गॾाणी वारो केस बि जीअं ॿिया केस लुड़ी विया, ईअं हिन केस जो बि अंजाम इहो ई थींदो? मूं इहा ॻाल्हि पे कई त जेका आबादी असां वटि नौजवाननि ते मुश्तमिल आहे 20-25 सालनि खां वठी करे 30 सालनि ताईं, त जेको सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जे ई इशूज़ जे मुताबिक़ मौजूदा सोच ख़्याल मुताबिक़ जेको आहे पार्टी खे फोकस करणु घुरिजे। पर असां वटि कोशिशूं ज़ाहिर आहे की असांजी जेका सीनियर केडर आहे उहो ई पार्टी नई ठाहिण जी कोशिशि करे थो ऐं उहे ई पुराणा जेके तजुर्बा आहिनि, पुराणा इख़्तिलाफ़ आहिनि,
उन्हनि खे आॾो रखे थो ऐं इन करे सिंध में का नई पार्टी न पई वजूद में अची सघे। उहे ई पुराणियूं जेके कुवतूं आहिनि, पुराणियूं धुरियूं आहिनि, उहे गॾिजनि थियूं करे इलेक्शन जे सियासत में बि असां ॾिसूं था। ऐं उनखां अलावा जेके इलेक्शन खां अलावा वारी जेका सियासत आहे उनमें बि उहे ई शख़्सियतूं नज़र अचनि थियूं ऐं नौजवान परे आहिनि। ऐं जॾहिं अहिड़ो माहौल क्रिएट कयो वियो आहे त सियासत खे माण्हू बदिज़न थियनि त ज़ाहिर आहे त उन्हनि खे बदिज़न जेको वापसि अचण लाइ बि हिकिड़ी अहिड़ी कुवत, हिकिड़ी अहिड़ी मुहिम जी ज़रूरत आहे, हिकिड़े अहिड़ी शऊर ऐं हिकिड़ी अहिड़ी सजागी ॾियण जी ज़रूरत आहे। मंज़ूर 70, 80 ऐं 90 वारे जेको पॉलिटिकल एक्टिविज़म हो, पॉलिटिकल कारकुन हुयो, उन दौर में, उन ॾहाके में एक्टिव रहियो, उहे ई बार बार कोशिशूं कनि था। रियाज़ जो इहो चवणु आहे यूथ जेको आहे उनखे एड्रेस नथो कयो वञे। सॉल्यूशन छा आहे? सिलसिलो ईअं ई रहंदो या अवां सम्झो था पिया त यूथ जे अंदरि या किथां का ॿी लीडरशिप जेका आहे कंहिं वक़्त बि साम्हूं अची सघे थी? छाकाणि त असां पंजाब जे अंदरि ॾिसूं था त असांखे हुते पॉलिटिकल जेको आहे उहो रेज़िस्टेंस नज़र अचे थो। KPK, आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, बलोचिस्तान, पर सिंध जे अंदरि इहो आहे त हफ़्ते ॾेढ जो असां एक्टिविज़म, पोइ माठार ऐं पोइ मंज़र तां सॼो ग़ाइब थी वञे थो पियो। अव्हांखे किथे नज़र अचे थो का यूथ मां अहिड़ी उमेद? न, मूंखे त फ़िलहाल इन टाइप क़िस्म जी का वॾे इनिशिएटिव जी उमेद न आहे। हुनजो सबबु इहो आहे, इन पासे में तमामु घटि माण्हुनि जो ख़्यालु हूंदो, मां घटि माण्हुनि खे ॿुधो आहे। पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु, मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे त जेको यंग माण्हू आहे असांजो सिंधियुनि जो, हिकु त वरी ॻाल्हि आहे पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उन्हनि वटि कुझु आहे कोन यंगस्टर्स लाइ। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको सिंध जो जेको यंग माण्हू आहे, जिन खे हाणे नौकिरियूं पिया आहिनि ऐं उनखां अलावा जेके माण्हू आहिस्ते आहिस्ते पढ़ी ऐं ॿाहिरि निकिरनि था हेॾा होॾा, हुननि खे ज़िंदगी जा मज़ा वठण जो जेको आहे उहो सिंध जी वेझी तारीख़ में पहिरियों मौक़ो मिलियो आहे। पोइ अॻे माण्हू को सेक्रेटरी थींदो ऐं जेकॾहिं ॿाहिरि वञी फेडरल सेक्रेटरी थींदो, हिकु फेडरल सेक्रेटरी थींदा त सॼी सिंध में मशहूरु हूंदा। उन्हनि खे ईंदो कुझु केतिरो हुयो, केतिरा कॉम्पिटेंट हुआ उहा पंहिंजी जॻह ते। पर हाणे सिंधी नौजवान पढ़ी, हुननि खे ख़बर आहे त जेको पढ़ंदा उनखां पोइ स्कॉलरशिपूं करे ॿाहिरां वञा PhD बेची करे अची वेंदा, उते ई उन्हनि माण्हुनि खे जेको आहे पंहिंजूं नौकिरियूं बि मिलंदियूं। सिंधी माण्हुनि जे लाइ इहो जेको दर जेको आहे उहो नओं आहे। ऐं सिंधी यंगस्टर्स जेके उन हाणे पीरियड खे हुननि हाणे जेको आहे उहो इंजॉय करणु शुरू कयो आहे। त हाणे तव्हांजो छा ख़्यालु आहे? इहो ॾाढो आसानु आहे त जेको आहे जेके जिन माण्हुनि पंहिंजे जेको आहे पंहिंजो मुस्तक़बिल जा हिकिड़ा रस्ता ठाहे छॾिया आहिनि ऐं ॾाढा फर्स्ट क्लास क़िस्म जा हुननि जे साम्हूं ख़्वाब आहिनि, पैसो आहे, दुनिया आहे, मुख़्तलिफ़ ल्यूक्रेटिव जॉब्स आहिनि, उहे छॾे ऐं सिंध जे अंदरि सिंध जी हालति ठीकु करण जे लाइ सिंध जो नौजवान जेको आहे उहो एॾी वॾी क़ुर्बानी ॾींदो। आई एम सॉरी, रियलिटी इहा आहे त मां इहो हिकु त नथो ॾिसां। ॿी ॻाल्हि इहा आहे त 90 वारे ॾहाके खां पोइ मजबूरी तौर ते पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते हिते सिंध में जेका डीपोलिटिसाइज़ेशन थी, उहो डिस्कनेक्ट हो पॉलिटिकल पार्टी ऐं यंगस्टर जे विच में। हाणे इहो अॻिते हली तव्हां वटि को एॾो तइदाद सिंधी माण्हुनि जो अची वञे, सिंधी यंग माण्हुनि जो, पढ़ियल लिखियल माण्हुनि जो सोसाइटी में अची वञे, वरी उहो पॉलिटिक्स सां जुड़ियल हुजे, जुड़े, इहो जेको आहे उहो फौरी तौर ते नज़र कोन थो अचे। उनजो हिकिड़ो ॿियो बि वॾो रीज़न आहे। उहो रीज़न इहो आहे त सिंध जे अंदरि तव्हांजी जेका तरक़ी आहे, तव्हांजी डेवलपमेंट आहे, उहा पंजाब जहिड़ी न आहे त तव्हां एक्सपेक्ट कयो हिते त तव्हांजा मुख़्तलिफ़ परतूं ऐं उनमें सॼो यंग माण्हू जेको आहे उहो अचे शामिल थी ऐं तव्हां वटि हिकिड़ी वॾी वॾी तब्दीली आणींदो। मां फ़िलहालु सिंध जे अंदरि अञा वधीक ख़राबी ऐं काफ़ी अर्से ताईं ख़राबी थो ॾिसां। लास्ट क्वेश्चन, रियाज़, अव्हांखे छा नज़र अचे थो? अव्हांखे किथे का उमेद जो किरणो नज़र अचे थो? शकील, बदकिस्मती सां ईअं पार्टियुनि में बि जेके नो स्पेस क्रिएट बि थिए पियो त उहो रिटायर्ड ब्यूरोक्रेट्स लाइ, रिटायर्ड पुलिस ऑफिसरनि लाइ ऐं जेके कॉन्ट्रेक्टर जेके UC खां डिस्ट्रिक्ट सतह ते, डिस्ट्रिक्ट खां सूबाई प्रोजेक्टनि ताईं आया आहिनि, उन्हनि जे लाइ स्पेस नज़र अचे थो। यंगस्टर लाइ या जेको सोच ख़्यालु रखे थो उन जे लाइ स्पेस न पियो नज़र अचे। त मजमूई तौर ते उहे ई जेके माण्हू हिन रंधिणे में मौजूदु आहिनि उहे ई किचन में सर्व कंदे नज़र अचनि था ऐं सर्व थींदे बि नज़र अचनि था। महिरबानी रियाज़ सुहेल, मंज़ूर शेख साहब, असां
शहीद नसरुल्ला गडाणी जो अॼु टीजो हुयो ऐं उनजे केस जे हवाले सां जेका बि कारगुज़ारी हुई ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके फैक्टर आहिनि ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ पासनि ते असां तफ़सीली बहस कयो। असांजी कोशिशि हूंदी त ईंदड़ प्रोग्रामनि में बि उन जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि उनखे बहस हेठि आणिजे। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।